अज जी कहानी है क़ीमत। एक दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो भाई पंहिंजी ज़िंदगी सां परेशान थी करे ॾाढो दुखी तो थी वञे कि मूंखे केरु सम्झी नथो सघे, मुंहिंजी क़ीमत कंहिंखे ख़बर कान्हे। इहो सोची करे घर मां निकिरी थो वञे, जंगल पासे वञे थो। उते ॾिसे थो हिकिड़ो साधू महाराज पंहिंजी तपस्या में वेठा आहिनि। वञी उन्हनि वटि वेह थो ऐं पंहिंजी दिलि जी सॼी ॻाल्हियूं करे ॿुधाए थो कि मूंखे केरु सम्झी नथो सघे, मुंहिंजी क़ीमत छा आहे, मां हिते कुझु बि न पियो करे सघां, मूंखे केरु नथो सम्झे, मूंखे पंहिंजी क़ीमत ॿुधायो, मुंहिंजी क़ीमत छा आहे। त साधू महाराज चए थो, तूं परेशान न थी, मुंहिंजो हिकिड़ो कमु कर, हिकु पथर खणी वञ ऐं हिन जी क़ीमत ख़बर करे अच कि हिन जी क़ीमत छा आहे। बस यादि रखजांइ कि ख़ाली क़ीमत ख़बर करणी आहे, विकिणणो कान्हे। चए थो ठीकु आहे। ॾाढो सुठो चमकीलो पथर खणी पंहिंजे हथ में निकिरे थो। रस्ते में वञे थो त ॾिसे थो हिकिड़ो फ्रूट वारो बीठो आहे जेको फल फ्रूट विकिणे पियो। त हुनखे चए थो, हीउ पथर मूं वटि आहे, ॾिसो तव्हां वठंदा, हिन जी क़ीमत तव्हां घणी ॾेई सघंदा। त फ्रूट वारो पथर खे ॾिसे थो ऐं चए थो, हे 12 संतरा खणी वञो ऐं हीउ पथर ॾेई छॾो, मुंहिंजे कहिड़े कम जो त कान्हे, पर हाँ ॾिसण में सुठो पियो लॻे त रखी छॾंदसि। चए थो ठीकु आहे। ईअं करे अॻियां वञे थो, अॻियां ॾिसे थो हिकिड़ो भाॼी वारो बीठो आहे। त हुन भाॼी वारे खे बि साॻी ॻाल्हि करे थो कि मूंखे हिन पथर जी क़ीमत ॿुधायो कि हिन जी क़ीमत छा आहे, तव्हां मूंखां वठंदा। त हू चए थो, ॾाढो सुठो आहे पर मुंहिंजे कम जो कुझु कान्हे, त मां तव्हांखे हिकिड़ो गुण पटाटनि जी खणी वञो ऐं हीउ पथर ॾेई वञो, रखी छॾंदसि। चए थो ठीकु आहे। अॻियां ॾिसे थो त हिकिड़े सोनारे जी दुकान आहे। सोनारे जी दुकान ते वञे थो ऐं हू पथर ॾेखारे थो। त हू पथर खे सुठी तरह जांचे करे चए थो कि हीउ त ॾाढो सुठो पथर आहे, मां तव्हांखे हिन पथर जा 2 करोड़ रुपया ॾेई सघां थो। त हू थोरो हैरान थो थिए कि किथे त मूंखे ख़ाली 12 संतरा पे मिलिया ऐं किथे 2 करोड़ था मिलनि। त चए थो ठीकु आहे, मां पंहिंजे साधू महाराज खां पुछी करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदोसांव। अॻियां वञे थो त हिकिड़े ॿिए वॾे सोनारे जी दुकान थी अचे जेको ख़ाली हीरनि जो कमु कंदा हुआ। उन्हनि वटि वञे थो, हुननि खे ॾेखारे थो त हू चवनि था कि हीउ त तमामु बेशकीमती पथर आहे, तव्हांखे किथां मिलियो। ऐं मां अगरि पंहिंजी सॼी दुकान जी संपत्ति सॼी विकिणी छॾां तॾहिं बि मां हीउ नथो ख़रीदे सघां, हिन जी क़ीमत एतिरी आहे, हीउ बेशकीमती आहे। ॿुधी करे हैरान थो थिए, वरी पंहिंजे गुरू वटि वञे थो ऐं चए थो कि सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थो कि कंहिं त मूंखे 12 संतरा पे ॾिना ऐं कंहिं मूंखे बेशकीमती चई करे हिन जी क़ीमत बि न ॿुधाए सघिया। त साधू महाराज चवनि था कि ईअं ई हिकिड़े मानव जी क़ीमत बि आहे, तव्हांजी क़ीमत बि ओतिरी ई आहे, तव्हां बि बेशकीमती आहियो। बसि फ़र्क़ु एतिरो आहे कि तव्हांजी क़ीमत साम्हूं वारो पंहिंजे जानकारी, पंहिंजे हैसियत ऐं पंहिंजी मतिलब सां ई तव्हांजी क़ीमत लॻाईंदा। त हर को माण्हू बेशकीमती आहे। त हमेशह ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।